अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामो पक सां ईद ते रिलीज़ कयो वेंदो या न, या उन खे ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिसी चुका आहियो त वेरन जी वस्ती जी प्रोमो अची चुकी है। अगर तव्हां न ॾिठो त पोइ सिंध टीवी ते सर्च करे तव्हां वेरन जी वस्ती जी प्रोमो ॾिसी सघो था। तो वेरन जी वस्ती ड्रामे खे जेको आहे ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो, यानी ईद टिपंदी त पोइ उन खां पोइ 1 या 2 ॾींहं खां पोइ उन खे रिलीज़ कयो वेंदो सिंध टीवी ते। रात जो 8 वॻे तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे वेरन जी वस्ती। ऐं दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे खे सूमर जे ॾींहुं स्टार्ट कयो वेंदो, सूमर खां वठी जुमेरात ताईं, यानी हफ़्ते में 4 ॾींहं हलंदो वेरन जी वस्ती ड्रामो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं दोस्तों हिन में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं हिन जी कहानी भी जबरदस्त आहे। ऐं दोस्तों हिन ड्रामे में हाजन प्रेमी जो मेन किरदार आहे। तमामु जबरदस्त अदाकार आहे ऐं तमामु जबरदस्त ड्रामो। ऐं दोस्तों हिन में अहमद अली शेख कम करे रहियो आहे ऐं अज़ीज़ कमरानी ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों हाल ही फिलहाल जेको आहे तव्हांखे 8-10 ॾींहं इंतज़ार करणो पवंदो वेरन जी वस्ती ड्रामे जे करे। छो जो वेरन जी वस्ती ड्रामो हाणे ईद जे ॾींहुं यानी 2 ॾींहं खां पोइ रिलीज़ कयो वेंदो। ईद जे 2 ॾींहं खां पोइ, यानी ईद जा 2 ॾींहं गुज़री वेंदा त उन खां पोइ वेरन जी वस्ती ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो उन जी पहिरीं एपिसोड। ऐं दोस्तों उन जी प्रोमो भी अची चुकी आहे, तव्हां सिंध टीवी ते सर्च करे प्रोमो ॾिसी सघो था। तमामु ज़बरदस्त प्रोमो आहे ऐं उन में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों उन में मजू सतार लाड़ भी कम करे रहियो आहे। ऐं दोस्तों इहा कन्फर्म अपडेट आहे त वेरन जी वस्ती ड्रामो ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं इहा भी पूरी पक आहे त ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंद